अस्सलाम वालेकुम दोस्तों जीए सिंध जीए लतीफ़ ई ॿोली जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं यूसी जुमे अगम जे ॻोठु हाफ़िज़ाबाद में जिते हिकु दीनी मदरसे जी विज़िट करण आया आहियूं। अचो त तव्हांखे अॼु मां मदरसा ॻोठनि जा ख़ासि करे हिकिड़ो अहिड़ो मिसाली मदरसो ॾेखारियां जिते हाफ़िज़ साहिब जन ज़बरदस्त महिनत कई आहे ऐं तव्हांखे हुनजी लाइब्रेरी पूरी महिनत ऐं इवन मूंखे एतिरी बि ख़बर पई आहे त साईं जन पंहिंजी ज़रई ज़मीन खपाए करे हिते मदरसो ॻोठ में क़ाइमु कयो हुयो। अचो वधीक हुननि खां तफ़सील ॼाणूं था। अचो त लाइब्रेरी आहे साईं जन ॻोठ में ठाही आहे। अचो। माशाअल्लाह माशाअल्लाह साईं अस्सलाम वालेकुम सभ खां पहिरियों सलाम कया ख़ुशि आहियो साईं तबियत सही आहे। ही ॾिसो ही के ज़िले ले या ताल किले विझी ना ही ॻोठ जुमे अगम जे हाफ़िज़ाबाद ॻोठ केॾो ज़बरदस्त मवाद कलेक्ट कयो आहे साईं जन दीनी हवाले सां। साईं हाल ॾियो ही माशाअल्लाह हिकिड़े नंढड़े ॻोठ में ही एरिया त मुंहिंजे ख़्याल में जूसी जुमा अगम जी आहे वारिस नुमाशी बि आहे। अच्छा इन ॻोठ में कीअं ख्वाबु तव्हांखे इहो ॾिठो तव्हां कीअं पूरो कयो अथव? बस अल्हम्दुलिल्लाह ही साईं मुर्शिदन करीमन जे ख़ानक़ाह लिया क़ादिर भरतुनिश अज़ीम शान ही इदारो क़ाइमु आहे हिन बहराड़ी जे अंदरि। तक़रीबन 60-70 तालिब परे परे खां मुसाफ़िर रहनि था जेके माना हिफ़िज़ नाज़िरा दीन सिखण जे लाइ आया आहिनि। ही दीनी इदारो तमामु हिन पसगिरदाई ख़ासि करे हिन जमाए जे लाइ ख़ासि तोहफ़ो आहे, रहमत आहे, बरकत आहे। अल्हम्दुलिल्लाह ही दीनी इदारे में तमामु प्यारी जमाए जूं ख़िदमतूं आहिनि। अल्लाह ताला सभिनी खे इज़तूं बरकतूं नसीब अच्छा मूंखे ख़बर पई जंहिंजे करे मूंखे ख़्वाहिश थी त मां साईं जन सां मुलाक़ात कयां। ही तव्हां पंहिंजी ज़रई ज़मीन विकिरो करे ही मदरसो क़ाइमु कया ॻोठ जी, में? जी, अल्हम्दुलिल्लाह असांजो तक़रीबन ॻोठ जेको अबाणो ॻोठ आहे, ॻोठ मोहम्मद मिठल बिरोही, हुते कुझु असांजी ज़रई ज़मीन हुई, पोइ खपाए असां कुझु हिते मदरसे में इस्तेमालु कयोसीं, कुझु वरी रते दरी में अल्हम्दुलिल्लाह तमामु अज़ीम शान इदारो आहे। नज़्द वली मोहम्मद सासूरी जे भरिसां आहे। जीअं जीअं मां वियो बि आहियां जी, हुते। जी, अल्हम्दुलिल्लाह असांजो ख़्यालु आहे, मनसब आहे ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करम सां, मुर्शिदन करीम जी दुआउनि सां दीनी इदारा ऐं दीन जी ख़िदमत करणु इन में ई अज़मत आहे, इन में ई बरकत आहे, इन में ई रहमत आहे। बेशक दीन बेशक ऐं दुनिया जूं बरकतूं इन शयुनि में आहिनि जेके बि असांजो अल्हम्दुलिल्लाह ही दीनी इदारो आहे। प्यारी जमाए जे लाइ ख़िदमतूं रहमतूं आहिनि पसगिरदाई में तमामु अल्हम्दुलिल्लाह हिन दीनी इदारे जो फैज़ अलाए केतिरा तालिब हिफ़िज़ करे ॿिए हंधि पढ़ाइनि था, दीन जो ख़िदमत था कनि। ख़िदमत करण वारनि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन ऐं अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दीन ऐं दुनिया में इज़तूं बरकतूं नसीब कंदो आहे। बेशक बेशक साईं ही त माशाल्लाह तव्हांजो सेटअप ॾिठमि मां शॉर्टली कंदो पियो वञा प्रोग्राम जीअं नाज़रीन खे बि ॾेखारियां त ही ॾिसो ॻोठ में यूसी वारिस नुमाशी जो ॻोठ हाफ़िज़ाबाद में एतिरी किताबनि जी कलेक्शन लाइब्रेरी ॿार जेके हिते रहनि था रिहाइश पज़ीर आहिनि। पर साईं मूंखे हिकु शइ जो बि दुख थो थिए त हिते आयो आहियां त मूंखे वेंटिलेशन काई आहे कान पखे वग़ैरह जी सहूलियत न आहे। इहो छो? बसि असांजो इहो जेको आहे त अलाह जे फज़ुल करम सां ऐं मालिक जो कमु आहे। इनशा उहे कमु कंदो ऐं हुनजी मदद इनशा थींदो। क़ुर पाक जो तालीम आहे। अलाह पाक ताला क़ुर पाक जे सदक़े कमु फ़रमाईंदो आहे, मदद फ़रमाईंदो, कमु हुनजो आहे। तव्हां आया हो, अलाह ताला तव्हांखे हिन दौर अता कयो आहे, एहसास ख़्यालु आहे ऐं हुज़ूर आखे मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमा दीनी इदारे सां ख़र्च करणु तमामु दीनी इदारनि सां ऐं दीन सां ख़र्च करणु इहो अलाह ताला उनखे इज़तूं बरकतूं नसीब कंदो आहे। असां तव्हांजा मशकूर ऐं आहियूं। इन खां अलावा जेकर ईअं चवां त जेके रब सां तिजारत कंदा आहिनि त उहे कॾहिं खुटंदा बि कोन्हनि। हक़ीक़त आहे जेके मालिक जे ज़ात सां वापारु कनि उन्हनि दुनिया में बि हुननि जे लाइ इज़त आहे, आख़िरत में बि उन्हनि जे लाइ इज़त आहे। ऐं ही ॾिसो कैमरामैन खे चवंदे खां त पखो वग़ैरह हिकु बि कान्हे हिन लाइब्रेरी में। हलूं था साईं होॾे ॿारनि खे बि ॾेखारियूं आहिनि ॿार बि घणा सुम्ही विया तक़रीबन 60-70 आहिनि। सामान वग़ैरह माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त सेटअप थियल आहे तमामु ॾाढो ख़ूब सेटअप थियल आहे। अस्सलाम वालेकुम बाबा। अस्सलाम वालेकुम। छा नालो आहे? हाँ मुज़म्मिल। मुज़म्मिल घणे टाइम खां हिते पढ़ंदो आहे मदरसे में? काएं सिपारे में आहे? ॿियो सिपारो? सभु पढ़ण जे लाइ आया आहिनि, दिन ख़ातिर आया आहिनि। मुंहिंजे घर में 30 ॿार हूंदा हिन वक़्तु माशाल्लाह ज़बरदस्त तमामु। नाज़रीन तव्हां ॾिठो त हुते तव्हांखे तालिब इल्म जेके दीनी मदरसे में परे परे खां कई आहे विया लाइब्रेरी जो ॾेखारियमि अची पहुता खे चवनि त ॾेखारियमि। अचो त अंदरां खां तव्हांखे ॾेखारियमि ही माशाल्लाह ॾिसो ॻोठ में ज़बरदस्त ठहियल आहे।
वध खां वधि जेके हिनखे तकलीफ़ आहे त उहा पखनि जी आहे, हिन तमामु ज़बरदस्त आहे। जी साईं, माशाल्लाह, होॾों जो असां हितां लाइब्रेरी ॾेखारीसीं, जी जी वरी उन खां बाद ॿारनि जी रिहाइश ॾेखारे, तालिब इल्मनि जी मस्जिद बि माशाल्लाह ख़ूबसूरत ठहियल आहे। पर हिकु शइ वरी साॻी थी अचे त हिते पखनि जो बहिरान आहे। जी जी अल्हम्दुलिल्लाह। बसि मालिक साईं मदद फरमाईंदो, जमायत खे रिक्वेस्ट बि आहे, दावत बि आहे। हे दीनी इदारो आहे सभिनि जे लाइ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कामयाबी जो रस्तो आहे। तव्हां जहिड़नि दोस्तनि ऐं पीढ़ी प्यारनि जो हिन शइ खे क़दुरु आहे, अहमियत आहे, तव्हां बि हिन शइ खे फोकस था ॾियो। अलाह ताला मदद फरमाईंदो इनशा अल्लाह।